Ready, go! अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि। अच्छा जी अॼु सुबुह जो सिर्फ़ु मां ई उन्हनि माण्हुनि मां आहियां जेके हिकु दफ़ो ॿीहर थधि जी हिकु जेका लहर आहे उहा नज़र आई आहे, या तव्हां सभु उन्हनि ई माण्हुनि मां आहियो जंहिंखे एक्चुअली अॼु सुबुह जो थोरो सो फील थियो आहे त यार सर्दी अञा ताईं वञी वई कोन्हे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां जेको मौसम हली रहियो हो स्पेसिफिकली ॾींहं जे टाइम ते थोरो सो गरम मौसम लॻंदो हो, बट अॼु मूंखे ईअं लॻो पियो सुबुह जो इवन द नाइट वी स्पेंड ऑल्सो त थोरी सी थधि जेका आहे उहा अञा बि बाक़ी आहे। हूअं बि चवणु इहो आहे त जेका हीअ जेको थधि जा असरात आहिनि जेके असां वटि आहिनि ठीकु आहे इन हद ताईं न, पर थधो मौसम सही मौसम जेका बर्दाश्त वारी गर्मी हूंदी आहे उहो मौसम टिल 20 मार्च ताईं रहंदो। रमज़ान जा आख़िरी कुझु जेके रोज़ा आहिनि उहे ज़रूरु असांखे गर्मी में गुज़ारणा पवंदा, इहा हिन ताईं जी रिपोर्ट आहे। पर हमेशह मूं ॾिठो आहे त जॾहिं बि रमज़ान ईंदो आहे मौसम चाहे केतिरो बि गरम हुजे, चाहे उहो जून जुलाई में छो न हुजे, मौसम ऑटोमेटिकली उन कैटेगरी में हलियो वेंदो आहे जंहिं कैटेगरी में इंसानु आराम सां रोज़ा बि रखी सघंदो आहे ऐं उहो मौसम बर्दाश्त बि करे सघंदो आहे। हिन वक़्तु छा थिए थो इहो त रमज़ान जे अचण खां पोइ ख़बर पवंदी, पर यस खोड़ सारियूं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मार्केट में अची वियूं आहिनि। रिसेंटली ॿ टिनि ॾींहंनि खां जेके न्यूज़ हली रही हुयूं त ज़रदारी साहिबु चाइना वञी रहिया आहिनि, फाइनली हू पहुची विया आहिनि ऐं इंशाल्लाह जेके मीटिंग्स थींदियूं दावत त चाइना जी हुई, पर मुंहिंजे ख़्याल में जेके डिस्कशन थींदियूं हुन में पाकिस्तान जी ऐं चाइना जे तालुकात जी बहितरी जे बारे में ई ज़रूरु ज़ाहिर ॻाल्हाइबो। हिकु सुठी ॻाल्हि जेका हिते मां शामिलु करणु चाहियां थी त उते जेको वेलकम उन्हनि खे मिलियो आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु मिलियो आहे। न सिर्फ़ु उन्हनि खे जेका सलामी असां रिवायती लफ़्ज़ चवंदा आहियूं न उहा ॾिनी वई आहे, ॿारनि जी तरफ़ां ॾाढो सुठे तरीक़े सां वेलकम कयो वियो आहे, प्लस उन्हनि खे उते जेके रिसीव करणु आया उन्हनि खे ॾाढो सुठे तरीक़े सां वेलकम कयो। सो हिकु सुठो वेलकम असांजे प्रेसिडेंट खे चाइना में मिलियो आहे। ऐं चाइना ई जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि थींदी आहे त हूअं ई असां चवंदा आहियूं त दोस्त ममालिक आहिनि। सो इन दोस्ती जो जेको मुज़ाहिरो आहे इहो बख़ूबी चाइना कयो आहे ऐं निभायो आहे। इन सां गॾोगॾु हिकु ॿी न्यूज़ जेका काफ़ी अरसे खां मार्केट में हली रही हुई, कराची में बेसिकली हली रही हुई, कुझु माण्हू हुआ जेके अमेरिका खां लड़ी आया हुआ ऐं उन्हनि जी वापसी जो जेको सिलसिलो हो उहो थी न पिए सघियो। तव्हां पाण सम्झी विया हूंदो त असां उन्हनि ख़ातून जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेका कंहिंजे इश्क में पाकिस्तान अची वई हुई, कराची अची पहुती हुई ऐं उन खां पोइ हिकु वरी न्यूज़ ठही वई हुई ऐं तमामु जेके न्यूज़ चैनल्स आहिनि उन्हनि खे कवर पे कयो, असांजे जेके सोशल प्लेटफॉर्म्स ते जेके न्यूज़ आहिनि उन्हनि खे कवर पे कयो। आम आवाम असांजी यूथ त हमेशह फारिग हूंदी आहे, जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे पहुची वेंदी आहे। सो उहे बि सभु उन जॻह ते वञी पहुता हुआ उन्हनि खे ॾिसणु। लॻो ईअं पियो त ख़बर न आहे को अठों अजूबो को पाकिस्तान को दुनिया जो अठों अजूबो को जेको आहे न उहो नज़र अची वियो आहे। इन तरीक़े सां न्यूज़ जेका आहे उहा हाईलाइट थी रही, बट ॾिठो वञे त इहो हिकु सीरियस इशू आहे, मुल्की सतह ते इशू आहे, ग्लोबली सतह ते इशू आहे त का हिकु ॿी ख़ातून जेका ॿिए कंट्री मां आई आहे जंहिंखे असांजे कंहिं हिकु पाकिस्तानी डिफरेंट ॻाल्हियूं करे उन्हनि खे घुरायो आहे। ठीकु आहे हिकु पर्सनल कैटेगरी में शायदि इहा ॿी हुजे, पर जॾहिं इहा ॻाल्हि एतिरी वॾी थी वञे त वाक़ई में हिकु फ़िक्रमंद ॻाल्हि आहे। बिकॉज़ जेसि ताईं ॾाढो हिकु कवर्ड हिकु ॻाल्हि हुई जेसि ताईं उहे ॿिनि माण्हुनि जे विच में हुई, पर जॾहिं ही एतिरी न्यूज़ हाइप में पहुची वई जो अमेरिका ताईं इहे न्यूज़ वियूं आहिनि, सो उन जे वञण खां पोइ वाक़ई में हिकु वॾो क्वेश्चन मार्क आहे त हीउ थी छा रहियो आहे, मतिलबु असां कंहिं तरफ़ वञी रहिया आहियूं। ऐं जेको थियो ॿिनि माण्हुनि जे विच में सो त थियो ठीकु आहे, पर असां सभई उन तरफ़ मतवजा थी विया आहियूं। ऐं आई गेस मूं पंहिंजे प्रोग्राम में हेतिरनि ॾींहंनि में उन बारे में ॻाल्हायो कोन्हे, पर अॼु ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। बिकॉज़ राइट नाउ हू हिकु नफ़्सियाती कराची जी हिकु नफ़्सियाती हॉस्पिटल में आहे, गवर्नमेंट नफ़्सियाती हॉस्पिटल में आहे। दैट मीन्स हिकु सीरियस इशू आहे जेको हिन वक़्तु असां फेस करे रहिया आहियूं। ऐं इन इशू खे जेतिरो सीरियसनेस सां फेस कयो वञे शायदि बहितरु आहे, न ई त उते वञी उन्हनि ख़ातून सां गॾु टिकटॉक ठाहे ऐं पंहिंजे पेजिस ते हयो वञे त ॾिसो असां बि ॾिसणु आया आहियूं। हिकु अठों अजूबो न आहे, शी इज़ अ नॉर्मल लेडी जेका मेंटली सिक आहे, जेका मेंटली इल आहे, उनखे इलाज जी ज़रूरत आहे। ऐं उन जे इलाज जे लाइ पाकिस्तान जेको आहे उहे त पाकिस्तान इवन सिंध इवन कराची जा जेके माण्हू आहिनि उहे इक़दामात खणनि पिया, पर असांखे बि थोरो सो रिस्पॉन्सिबिलिटी जो मुज़ाहिरो करणु खपे, न ई त इन सीरियस इशू खे हिकु मज़ाक में उड़ाइणु खपे। ख़ैर जी, इन सां गॾोगॾु असांजी हिकु ॿियो शौक़ु असांजी क़ौम जो पाकिस्तान क्रिकेट जो, उन जूं बि न्यूज़ जंहिं तरीक़े सां तव्हां सभई ॼाणो था त जेके हाणे फिज़िकल जेके टिकट्स आहिनि उहे मिली रहियूं आहिनि,
पर हिकु न्यूज़ आई आहे जेको 23 फरवरी ते जेको दुबई में पाकिस्तान ऐं इंडिया में जेको मैच थियण वारो आहे, पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जेको मैच थियण वारो आहे, उन जूं जेके VIP टिकट्स आहिनि दे आर सोल्ड आउट। एतिरो जल्दी टिकट सोल्ड थी वियूं आहिनि, उहे चङी ख़ासे अमाउंट जी टिकट आहिनि, उहे जेके आहिनि उहे विकिणजी चुकियूं आहिनि। प्लस जेको रेवेन्यू जनरेट थिए थियो हिन वक़्तु उन स्पेसिफिक मैच जे लाइ, उहो रेवेन्यू चयो इहो वञे थो, इहो उन्हनि जी रिपोर्ट आहे त उहो रेवेन्यू जेको आहे असांजे आम मैचिस में न मिलंदो आहे, जेको हींअर ताईं असांखे मिली चुको आहे एंड द प्रोसेस इज़ स्टिल गोइंग ऑन। सो इहो हिकु वॾो रेवेन्यू आहे जेको हुननि खे मिलण वारो आहे। छा ई ॻाल्हि हुजे अगरि उहो मैच पाकिस्तान होस्ट करे हा, पर छा चई सघिजे थो। हा, उहो नथो चई सघिजे, पर प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां पंहिंजी मर्ज़ी जूं करे सघूं था, पंहिंजी मर्ज़ी जो ॻाल्हाए सघूं था। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था, हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक। तबियत ठीक है? जबरदस्त। जिंदगी क्या हाशिम भाई? बेहतरीन माशाल्लाह, जबरदस्त। हाशिम भाई कहीं लगे को तो रूटीन जे सवाल थी गए? हाँ, रूटीन जा सवाल थी आहिनि, पर ज़िंदगी हेॾा होॾा थिए थी। ज़िंदगी भी तो रूटीन जी आहे न, असां छा कयूं? पर ज़िंदगी में को नयो रोज़ जीअणो बि त आहे, छा कयूं? रोज़ ई जीअणो आहे, छा कयूं? अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि, जल्दी सां महिमान जी तरफ़ ईंदासीं। हिन वक़्तु जेका पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमा आहे, जिन लफ़्ज़नि सां तव्हांजो ई मुंहिंजो साथ जुड़ंदो आहे, हिननि जो बि अहिड़नि ई लफ़्ज़नि सां पंहिंजे नाज़रीन सां, पंहिंजे लिसनर्स सां बेसिकली साथ जुड़ंदो आहे। ऐं शायदि बाय प्रोफेशन ही कंहिं ॿिए प्रोफेशन सां आहे, पर जॾहिं तव्हां पाण कंहिं प्रोफेशन में हूंदा आहियो ऐं उन प्रोफेशन जेको माण्हू तव्हां वटि ईंदो आहे, जेको उन प्रोफेशन में कमु कंदो आहे, त सभिनी खां पहिरीं तव्हांजी नज़र जेका आहे उन ई प्रोफेशन ते वेंदी आहे। त जनाब पाण हिकु होस्ट बि आहिनि, RJ बि आहिनि, ऐं गॾोगॾु पाण खोड़ सारियुनि डिफरेंट सेक्टर्स ते पंहिंजी ज़िंदगी में कमु कया आहिनि। हिन वक़्तु जी पाण चेयरमैन आहिनि कंज्यूमर राइट प्रोटेक्शन काउंसिल ऑफ पाकिस्तान, जंहिं सां गॾु तशरीफ़ रखनि था शकील अहमद बेग साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। जिंदगी कीअं गुजरी रही है शेख साहब? बहुत अच्छी, अल्लाह ताला की माशाल्लाह, रहमत से माशाल्लाह, बहुत। माशाल्लाह। बल्कि मैं ये समझता हूँ कि जो अभी सुबह सुबह जिस तरह आपने गुफ्तगू हुई और अच्छा लगा, महसूस हुआ कि पाकिस्तान को, और आखिर में वहाँ अमेरिकन खातून के ऊपर आप जैसे लेकर आई कि जिस तरह, और मुझे लगता है कि शायद हम बिल्कुल फारिग हैं कि हम सिर्फ एक ही तरफ बैठे हुए हैं। हाँ। और एक शख्स पूरी ज़िंदगी इंसानियत की खिदमत करता रहा, उसको AI के साथ जोड़कर उसकी एक वीडियो बना दी, और यकीन करें कि एक अजीब तरीके से उस कहना चाहिए कि उसका एक बिल्कुल एक नया पहलू हमारी, और ये ऐसा नहीं है, मैं समझता हूँ कि हम शायद मिस यूज़ करते हैं सोशल मीडिया का, और उसका नुकसान ये हो रहा है कि अब वो ठीक है, वो देखें, वो अपने कल्चर से जहाँ से आई उसका एक अपना कल्चर है, बट यहाँ आने के बाद आप उसके साथ क्या कर रहे हैं, आपने उसको एक अजूबा बना दिया है। और आप जैसे आपने बताया कि इस वक्त वो एक नफ्सियाती हॉस्पिटल में है, और वहाँ पर भी उसकी, अभी मैं एक क्लिप यहीं बैठा हुआ देख रहा था कि वहाँ पर भी देखिए वो तो एंजॉय करने वाली कौम है ना, वो शायद हमें शायद वो समझ रहे हैं कि ये कुछ ऐसे लोग मिल गए मुझे कि जिनके साथ मुझे एंजॉय करना है, तो आई थिंक यही हो रहा है। बिल्कुल, बाकी है कि हमें ठीक होना चाहिए। बिल्कुल बिल्कुल सही बात है, और वो एंजॉय तो करिए, लेकिन इस वक्त वो जो जिस मेंटल स्टेट में है, उनको शायद वो सीरियसनेस पता ही नहीं है। उनके बेटे का कोई स्टेटमेंट आया था कि वो मेंटली स्टेबल नहीं है, और हम उन्हीं के साथ चल दिए थे। मैं अपनी मेंटल स्टेट सोच रही हूँ ना, अपनी कौम की मेंटल स्टेट सोच रही हूँ। खैर जी, ये बात होगी तो बात जाएगी बड़ी दूर तक, तो हम दूर नहीं जाते, हम यही रहते हैं। एक ॿिया महिमान आहिनि, जल्दी सां उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। ऐं पाण जनाब जॾहिं बि कंहिं बि प्लेटफॉर्म ते ईंदा आहिनि त माशाल्लाह खोड़ सारियूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे विखिरजी वेंदियूं आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि जे आवाज़ में, उन्हनि जी गायकी में, ऐं हिकु जेको कल्चरल जेको म्यूज़िक जो जेको मुज़ाहिरो आहे हमेशह उहे पाण कंदा रहंदा आहिनि। पाण मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो गेटअप बि हिकु अहिड़ो हिकु स्टेटमेंट आहे असांजे कल्चर जी। जिगर जलाल साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तमाम खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तबियत कीअं आहे? तबियत सफ़ा ओके लगी पई आहे। ओके लगी, ओके टेका, ओके VIP सफ़ा। हाँ, सफ़ा VIP। जिगर जलाल साहब, तव्हांजी मूंखे जेका तव्हां ही अजरक ऐं लुंगी जो जेको कॉम्बिनेशन पातो आहे न, मूंखे ॾाढो मज़े जो पियो लॻे। मां छा पंहिंजे कैमरामैन खे मां चाहियां थी त तव्हां थोरो सो पैन करे ऐं असांजे नाज़रीन खे ॾेखारियो ही कॉम्बिनेशन। असां या त अजरक जी ॻाल्हि कंदा आहियूं या लुंगी जी ॻाल्हि कंदा आहियूं। हिते अजरक बि आहे, लुंगी बि आहे, अञा हे वरी टियों मुंहं जे दड़े जा जेके निशान अथसि, ज़बरदस्त ज़बरदस्त। हे असांजो भाउ जेको आहे नूर मेमन हालाई, हे उन जूं तयारु थियल आहिनि। ॾाढी ज़बरदस्त पई लॻे, ॾाढी ख़ूबसूरत पई लॻे ही।
ऐं असां हमेशह चवंदा आहियूं त सिर्फ़ु अजरक सिर्फ़ु लुंगी ही कॉम्बिनेशन मिलाए बि इंसान काफ़ी सारी शयूं ठाहे सघे थो, पर ॾाढी ज़बरदस्त पई लॻे। हीअ जेका सिंधी टोपी आहे हमेशह तव्हांखे नज़र ईंदी आहे, ऐं जॾहिं बि तव्हांखे ॾिठो आहे हमेशह इन ई गेटअप सां गॾु ॾिठो आहे, इन में जेका हीअ शाइन आहे इन जो राज़ छा आहे? हे असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे, टोपी अजरक ही असांजी सकाफ़त आहे। पोइ ॿियो वरी इन सां गॾु त असां फ़नकार माण्हू आहियूं, इहे असांखे लाज़मी आहिनि। ऐं इहो रुॻो प्रोग्राम जे लाइ न आहे त रुॻो प्रोग्राम ते वञूं था त टोपी ऐं हे पाए था वञूं, 12 ई महीना इहा असांखे शइ पातल आहे। माना घरो निकिरबो त तयारु थी ईअं ई निकिरबो, माना 12 ई महीना पंहिंजे माना सकाफ़त सां गॾिया था वठूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहा स्टेटमेंट बि जेका सकाफ़त जी, पंहिंजे कल्चर जी, पंहिंजे कल्चर जे वॉर्डरोब जी स्टेटमेंट बि घटि माण्हू पाण सां गॾु हमेशह रखी सघंदा आहिनि, ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि मां आहियो जेके जिन हमेशह रखी आहे। सो हिकु ॾाढो ख़ूबसूरत मुज़ाहिरो आहे। अच्छा जी, हिते ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि जेके इनशाला करणियूं आहिनि, ऐं छो त असां सां गॾु चेयरमैन CRPC असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, त ज़रूरु अवाम जा खोड़ सारा सवाल आहिनि जिन जा जवाब असांखे वठिणा आहिनि। कोशिशि कंदासीं जवाब वठण जी, अदरवाइज़ जवाब वठण वारा त असांजा एंकर आहिनि, हम तो छोटे मोटे होस्ट हैं ना, तो हम तो सिर्फ बात ही कर सकते हैं और कुछ नहीं कर सकते। बिल्कुल ऐसे ही। तो बाकी जो हमारे एंकर्स हैं वो तो मुझे ऐसा लगता है गन पॉइंट पे जवाब मांग रहे हैं कि आपने देना ही देना है जवाब। असां पंहिंजे पेशो खे ॾाढो प्यारो खणी हलंदासीं, ऐं जिगर जलाल साहब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, त ईअं थी नथो सघे त हुननि जो आवाज़ शामिल न थिए। छा शामिल कंदो असांजे नाज़रीन जे लाइ? असां वटि त जेको तव्हां हुकुम कंदो त असां ॿुधाईंदासीं, पर पोइ जेको वरी संगत चए थी त अलाह तौर कयूं था, पाण तव्हां हुकुम जीअं कंदो उअं ई थींदो। मूंखे यकीन आहे जिगर जलाल साहब हेतिरे एक्सपीरियंस में तव्हां सम्झी विया हूंदो त संगत छा चाहे थी, तव्हां मेले खे मचाइण ॼाणींदा आहियो। हा बिल्कुलु, मेले खे त हाणे असुल बचपन ॻोल्ही त मेलनि में वॾा थियासीं, संगत खे राज़ी करण जे लाइ त जीअं 5 दोस्त राज़ी थियनि, ॾिसण वारा राज़ी थियनि, ॿुधण वारा राज़ी थियनि। असां जेके बि शयूं चयूं त उहे हर माण्हू खे माना अल्हम्दुलिल्लाह वणंदियूं आहिनि। हा सही सही। त इंशाल्लाह तव्हां गाने की तरफ़ अचूं था, पर जल्दी सां टाइम आहे ब्रेक जो। नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। ऐं मिलणु खपे, हिकु नंढो आसरो मिलियो असांखे, जिगर जलाल साहब कुझु ॿुधाए रहिया आहिनि, आसरो पूरो थिए थो इंशाल्लाह। छो त असां आयासीं ख़ासि तव्हां सां कचहरी करण जे लाइ, पर हुन कचहरी में राग, छो त साल को तव्हांखे ख़बर आहे त यकतारे को बिना त असां अधूरा आहियूं, पर पोइ बि तव्हांजी फरमाइश ते त लाज़मी चवणो आहे। हाणे कचहरी में राग बि शामिल कयूं था, बिना माना यकतारे जी। चवंदा आहिनि जिगर जलाल साहब कचहरी तॾहिं पूरी आहे जॾहिं साग ऐं राग गॾु। साग त असां अरेंज करे कोन सघिया आहियूं, काश असां करे वञूं, पर राग ज़रूरु कंदासीं। राग कंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह जी। हमला कन हर दम कनवारन मथावार, वही आशिक अब्द हजार, मत शोक मंझ शहीद थिया। होला होला नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा, इएं नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा। धक ज़ुल्फ़ भला मुंहण खण, धक ज़ुल्फ़ भला मुंहण खण, ज़हरी तहरी न न न न न न न, इएं नखण तूं
अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा रत कहीं जो पीती रे रत कहीं जो पीती रे ओ लपड़न ते इहा लाली थैया रत कहीं जो पीती रे रत कहीं जो पीती रे तुझ पिंपड़ियूं डंग विछुआ जा तुझ पिंपड़ियूं डंग विछुआ जा सहारी कहरी न न न न न न न इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा ठक जुल्फ भलामू हण खण ठक जुल्फ भलामू हण खण सहारी कहरी न न न न न न न इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इशारे सां तो कहीं हथन साड़ी दोलो हीनो हथन साड़ी दोलो ओ हर को हिक इशारे सां तो कहीं हथन साड़ी दोलो हीनो हथन साड़ी दोलो सरे आम दिलन जा धाड़ा सरे आम दिलन जा धाड़ा सहारी कहरी न न न न न न न इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा ठक जुल्फ भलामू हण खण ठक जुल्फ भलामू हण खण सहारी कहरी न न न न न न न इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा मंद चढ़ी विया मेहर ते मंद चढ़ी विया मेहर ते ओ मोर लगी था तोर ॾिसी ऐं मंद चढ़ी विया मेहर ते मंद चढ़ी विया मेहर ते तुंहिंजे विख विख में आ जा तूं तुंहिंजे विख विख में आ जा तूं सहारी कहरी न न न न न न न इने नखण तूं अखिड़ियूं ही मरी राज पवंदा ओ उतार पालम पिछुड़ो हूं लड़ी खेलवा गए अते पिछुड़े मारो डंगड़ो अते पिछुड़े मारो डंगड़ो अड़ गई मर गई अरे उतार पालम पिछुड़ो हूं लड़ी खेलवा गए उतार पालम पिछुड़ो हूं लड़ी खेलवा गए जबरदस्त भाई, जबरदस्त जबरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जगतारो चपड़ी जो बेशक त हिकु अलॻि रंग आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी आवाज़ में उहो जादू आहे त माना महसूस नथो थिए त जगतारो खां बिना कमु हली थो वञे। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त कमु हले थो। सही आहे, बहितर आहे। असां वटि जेका टेक्नोलॉजी आहे, जेका हाशिम भाई जे हथनि में आहे, बिल्कुलु उहा टेक्नोलॉजी जेका आहे न, उहा छो त इहा त असां हूंदा न, पर पंहिंजो जेको असुल जमे जीअं माण्हू खे जुनून मस्ती
त उन खां बिना त माण्हू उन थोरो खां बिना अधूरो आहे अधूरो बिल्कुलु आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था पर चओ। हे अधे गुलज़ार खान जी जो फरमाइश जो हुई ऐं तव्हां लाइ उन्हनि जी कचहरी फरमाइश हुई? उनजी फरमाइश हुई न त बाबा हाणे तव्हांखे कचहरी जे लाइ घुरायूं था हाँ। कचहरी में पोइ तव्हांजो फरमाइश के त मतलब राग भी गलायूंसि था। सही 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 आप कुछ अच्छा, मैं फरमा ये रहे कह थे। रहा था कि जमाल साहब, जब आप यकीन करें कि सिंधी सॉन्ग्स में, सिंधी गायकी में एक जोश, एक जुनून होता है। आप बिलीव करें, मैं यहाँ बैठा हुआ था, लेकिन मुझे नहीं पता ये कहाँ थे, लेकिन मैं इनके जरूर, इनके लफ्जों में, इनकी गायकी में, इनके म्यूजिक में बिल्कुल मस्त जिसको कहते हैं ना, बिल्कुल। तो जस्ट आई एम एंजॉय सिंधी में। इसमें कोई शक नहीं है कि ये ऐसी प्यारी खूबसूरत जबान है बिल्कुल कि आपको जो है ना बिल्कुल आपके बॉडी को, आपको तमाम को एनर्जी देती है, कोई शक नहीं। ऐसा ही है, आई एम सॉरी। लेकिन जब भी आप सिंधी ज़ुबान की बात करते हैं ना, सिर्फ सिंधी ज़ुबान, मुझे लगता है म्यूज़िक, कहते हैं कि सिंधी म्यूज़िक अलग है, पंजाबी अलग है, तो टर्किश अलग है, डिफरेंट। लेकिन मुझे लगता है जब आप म्यूज़िक सुनते हैं ना, तो म्यूज़िक इट्सेल्फ अपनी एक अलग लैंग्वेज उसकी बता अपनी, रही हाँ, होती है। यस, वो अलग कोई अपनी लैंग्वेज बता रही होती है। आप स्लो में सुने, चाहे वो टर्किश म्यूजिक सुने या पाकिस्तानी म्यूजिक सुने, लेकिन वो स्लो होगी और आप जिस फ्रेम में जाना चाह रहे होंगे वो आपको वहां ले जाएगी। तो ये एक जादू है म्यूजिक में। अच्छा जी, ये तो जादू है, लेकिन जरा सा कंज्यूमर प्रोटेक्शन राइट्स के होते हुए जो जितने जादू हो रहे हैं, जरा उस पर ही बात करते हैं। सबसे पहले तो मुझे, क्योंकि हम जहाँ तक हम जानते हैं कि ये इदारा काफी अरसे से बहुत अच्छा काम कर रहा है, लेकिन हमारे पास गवर्नमेंट जी सरकारी सतह पे भी बहुत अच्छा अच्छा काम हो रहा है। जब आप कंज्यूमर प्रोटेक्शन की बात करते हैं, ऑब्जेक्टिव क्या था इस इदारे का? सबसे पहले तो यहाँ पर आएंगे। जी बिल्कुल, ऐसा है कि ये 2012 में हमने इस इदारे को कायम किया था, कंज्यूमर राइट्स प्रोटेक्शन काउंसिल को। ये बेसिकली कराची में बिजली के इश्यूज बड़े क्रिटिकल हो गए थे उस ज़माने में, क्योंकि गवर्नमेंट से वो प्राइवेट सेक्टर की तरफ जा रहे थे, तो उसमें एक यूनियन बन गई, यूनियन को निकाला जा रहा था, तो उसमें कराची बड़ा सफ़र कर रहा था। यानी कि कराची के जो कंज्यूमर हैं उनके साथ एक कह लें कि एक सौतेली माँ वाला सलूक किया जा रहा था। बिजली डिस्कनेक्ट हो गई, बड़े बड़े मैं नाम ले सकता हूँ जो आज माशाल्लाह कहीं प्रेसिडेंट है, मीडिया चैनल पे बैठे, उनके घर की बिजली नहीं पा रही थी उनको भी। सही। तो उस वक्त हमने सोचा कि कोई इसमें ब्रिज का रोल प्ले करना चाहिए हमें। तो मैंने ब्रिज का रोल प्ले किया के इलेक्ट्रिक के साथ, कि जनाब किस तरीके, उस टाइम के इलेक्ट्रिक नहीं थी, वो उस टाइम KESC कहलाती थी। तो उसका फ़ायदा ये हुआ कि आम कंज्यूमर को उस वक्त बिलिंग इशू नहीं था, उस वक्त बिजली मिलना इशू बन गया था। अगर आपकी इलाके की डिस्कनेक्ट वायर हो गई है तो उसके बाद वो बेचारे बैठे हुए 4-4 दिन तक कोई सुनने वाला नहीं था। ये लोग जाकर होटल्स में, बड़े बड़े कमरों में जाकर छुप गए थे कि इलेक्ट्रिक के जितने बड़े बड़े अफसरान हैं। तो लेकिन इन्होंने एक अच्छा काम किया कि उस टाइम एक वो ब्लैकबेरी सिस्टम चल रहा था, तो इन्होंने उससे कनेक्ट मुझे किया कि जी आप इसके थ्रू, तो ऐसा हुआ कि दिन में हमारे पास कंप्लेन 50-60 आई, और ऐसा भी आया कि 1200 टू अबव कंप्लेंट्स आती थी। अच्छा, फिर ये एक अच्छी बात है, उस ज़माने में जो भी लोग थे, ये उनको क्रेडिट जाता है KESC के लोगों को, कि वो उस मसले को रिजॉल्व करके मुझे दोबारा बताते भी थे। तो हमारे पास वो डेटा भी कलेक्ट किया हमने। फिर उसके बाद नैपरा के साथ इजलास होते थे, नैपरा में भी मैं जाता था कि जनाब क्या इश्यूज हो रहे हैं, हम उसको हाईलाइट करते थे। फिर उसके बाद डेफिनेटली ये चीज़ें बढ़ती गई, तो फिर मुझे दोस्तों ने कहा कि यार कंज्यूमर खाली बिजली वाला तो नहीं है ना, पानी वाला भी कंज्यूमर है, गैस वाला भी कंज्यूमर है, आटा, चीनी, दालें, ये तमाम कंज्यूमर, तुम उस तरफ क्यों नहीं आ रहे? तो फिर मैं 2013 में मैं इस तरफ भी मैं कोशिश की कि जनाब इससे हमें जाना चाहिए। अल्हम्दुलिल्लाह इस तरफ जब गए तो यहाँ पर भी मुझे थोड़ा सा फील हुआ कि बहुत ज़्यादा काम करने की ज़रूरत है। अच्छा, उस तरफ हम काम कर रहे हैं, चीज़ें देख रहे थे, लेकिन अचानक ही आपको पता है ये टूल बड़ा कॉमन हो गया। इस टूल के नुकसानात आने शुरू हो गए, ऑनलाइन शॉपिंग के सिलसिले चले, खासकर कोविड के ज़माने में लोगों ने, तो उसमें इतनी कंप्लेंट सबसे ज़्यादा ख़वातीन को फेस करनी पड़ रही थी। अच्छा, उनको ये नहीं पता होता, सबसे बड़ा इशू जो है ना, जो मैंने महसूस किया यहाँ हमारे यहाँ, हमें ना डोर नहीं पता है कि हमने डोर नॉक कौन सा करना है। हम सर मारते रहते हैं, कोई इधर दरवाजे पे, कोई उस दरवाजे पे, कोई उस दरवाजे पे। हम जो राइट वे है, राइट नॉक करने का डोर है, हम उसे नॉक नहीं कर रहे थे। तो मैं समझता हूँ जो कंज्यूमर बॉडी है ना, उसका काम यही है कि उसको वो बताना है कि भाई ये दरवाजा है, इसको बजाओ। जरूरी नहीं है कि आप सिर्फ लोगों को लड़ाएं, झगड़ा करें। आप यकीन करें, इस वक्त मैं स्टिल सिंध गवर्नमेंट को ये क्रेडिट देता हूँ, क्योंकि मैं इसमें कोई कंप्लेन होती है ना,
अगर चाहे हमारे थ्रू हो या उसके थ्रू, वो रिजॉल्व होती है। हाँ, प्राइवेट सेक्टर का मामला मुझे लगता है कि उस पर काम करने की बहुत ज़रूरत है, क्योंकि प्राइवेट सेक्टर शायद मदर पेदर आज़ाद समझता है। अगर मैं के इलेक्ट्रिक की बात कर लूँ, वो शायद ये समझते हैं कि हम मदर पेदर आज़ाद हैं, वो नहीं सुनते उस तरीके से। आप बड़ी, आप माजत आपकी बात काट रही हूँ मैं, लेकिन ये बड़ी आप इंटरेस्टिंग बात करें, क्योंकि हमारे पास तो बिल्कुल ही ऑपोजिट उसके हमारा जहन है, हमारा माइंडसेट बिल्कुल ऑपोजिट सोचता है कि अगर आप गवर्नमेंट इदारे में जाएंगे तो कोई आपकी नहीं सुनेगा, प्राइवेट में जाएंगे तो वहाँ चेक एंड बैलेंस होगा, ये होगा, ये तो आप बिल्कुल मुख्तलिफ बात मैं इसलिए कि मैं जितना करीब से काम कर रहा हूँ, मैं दोनों सेक्टर में हूँ ना, हालांकि मुझे ज्यादा एक्सेस प्राइवेट सेक्टर की तरफ होना चाहिए। मैं कहता हूँ कि एक के इलेक्ट्रिक के जनरल मैनेजर के कमरे में जाना है, ऐसा है कि शायद आप किसी ब्रिगेडियर और मेजर जनरल के कमरे में जा सकते हैं, लेकिन उसके जनरल मैनेजर के कमरे तक आप नहीं पहुंच सकते। वो बिल्कुल इस तरीके से होता है, उसके गार्ड्स आपको नहीं जाने देते। कहने का मकसद ये है। दूसरा मैं आपको बताऊं, आप देखें, मैं जब बात करता हूं तो मेरे पास उन चीजों के दलाइल भी होते हैं। सिंध मास ट्रांस 30 काम कर रही है। एक छोटी सी वीडियो वायरल हुई कि एक जो हम आम अल्फाज में कहते हैं वो कैलेंडर या कंडक्टर होता है, वो इस खातून के साथ उसका मिसबिहेव था। तो जब मिसबिहेव की वीडियो आई तो जस्ट मैंने शेयर की, और मैं सलाम पेश करता हूं जनाब उस गवर्नमेंट इदारे को। विद इन फ्यू मिनट्स उन्होंने उस कॉन्ट्रैक्टर को ना सिर्फ वो किया, बल्कि उसको जॉब से ही फायर कर दिया। तो ये सिंध गवर्नमेंट है जी। देखिए, हमारे इख्तलाफात हो सकते हैं, वो तो तक कोई इदारा नहीं कर रहा होगा। इस वक्त अगर मैं रमजान का, आपको पता है कि अब करीब है, क्योंकि हम रजब में चल रहे हैं, शबान आ गया। हमने रजब से ही एक्टिविटी शुरू कर दी थी कमिश्नर कराची के साथ, और सब्जी मंडी पे रात लेट आवर्स में जाना, 2-2 बजे 3-3 बजे मंडी जाना, वहां पर नीलामी को देखना, फिर उस नीलामी को, उसमें शफाफियत को देखना क्या आया कि जो प्राइस दी जा रही है कहीं नाजायज तो नहीं हो रहा, कोई ज्यादती नहीं हो रही। फिर एक रोस्टर बनाना। रोस्टर एक बड़ा मुश्किल काम था। रोस्टर क्या है कि रोजाना की बुनियाद पे मजिस्ट्रेट मंडी जाएगा, वो कीमतों को देखेगा, कीमतों को देखकर माशाखोर जो वहां बैठा हुआ है, जो आम पब्लिक को नहीं पता था, क्योंकि आप भी मार्केट जाते हो, सबसे अच्छी शॉपिंग ही खैर खवातीन करती हैं। इसमें तो घर के मर्द कहते हैं, मैं कहता हूँ जितना मर्द लुटता है ना, वो शायद वो होता है जाके वो समझता है कि वो सामने दुकानदार ने मुझे अच्छा किया। नहीं, खवातीन बहुत हमारी माशाल्लाह, मैं क्रेडिट देता हूँ कि खवातीन बहुत अच्छे तरीके से शॉपिंग करती हैं, क्योंकि उन्हें पता होता है हमने घर चलाना है, इसलिए वो बहुत मैनेज करती हैं कि जो चीज़ मैं परचेज कर रही हूँ उसकी वो बड़ी ना हो। और सेकेंडली, इस टूल्स को जो मैं कहूँगा तो इधर वो भी अच्छा इस्तेमाल करती हैं, क्योंकि जो प्राइस लिस्ट इसमें जब आती है तो वो उसको डाउनलोड करके दुकानदार, तो वहां पर माशा खून को भी एक प्रॉफिट दिया गया कि इतना आपका प्रॉफिट है, इसमें रहते हुए आपने काम करना है। उससे पहले उनको 1 रुपए 2 रुपए मिलते थे, अब 6% दे दिया। अगर एक 100 रुपए की नीलामी हुई है तो इसका मतलब 6 रुपए उसके हो गए। उसके बाद 6 रुपए के बाद अब वो रिटेल पे आया, रिटेल में उसको 12% हम प्रॉफिट दे रही है गवर्नमेंट इसको। अब वो क्या करता है, वहां पर इतनी बड़ी ज्यादती होती है कि मुझे याद है कि रमजान का महीना था, तो मुझे वाइफ ने कहा कि आप जाएंगे तो पालक मुझे जो है ना वो घर देते हुए जाइएगा। पकोड़े बनते हैं वो पालक के। तो मैंने क्या याद दिला रहे हैं ना आप सुबह सुबह, आने वाला है ना, क्या याद दिला दिया आने वाला है, चलो अपने करीब है। तो मैंने कहा हाँ मैं पालक लेता हूँ। मैंने वो अच्छा मोहल्ला या इर्द गिर्द के लोग जानते हैं कि भाई ये बंदा मतलब छापे छुपे करते रहता है, तो एहतियात रखो इसके साथ, कीमतें जरा ठीक रखा। तो मैंने कहा यार मुझे 100 रुपए की दे दो। तो उसने कहा सर मैंने 100 रुपए की आपको 1.5 किलो दी है, आपको मैंने मुनासिब कीमत में दे दी है, आप। मैंने गाड़ी में ली और वाइफ को दिया, और मैं फिर रात को मंडी चला गया हूँ। अब मैं, जमाल साहब बैठे, आप बैठे, मुझे बताया कि मंडी में वो क्या किलो थी। मैंने 70 रुपए किलो ली थी वहां से। कोई वो कहते हैं ना, वो हमारे दुनिया में नेहरी आमिर लियाकत साहब, मुसलमानों तुक्का लगाओ, तुक्का लगाओ। हाँ तो, ये तुक्का लगाए कि हम सब्जी नहीं खरीदते इसलिए हम तुक्का नहीं लगा सकते। मंडी में क्या किलो थी? घणो किलो होंगी। अगर मार्केट में 70 रुपए किलो मिले पी पालक, तो मंडी में 6 किलो होंगी। 30-35 रुपए। आशिफ भाई सब्जी 40। अब मैं बताऊं क्या थी? हाँ जी, 12 रुपए किलो। 12 रुपए, डोंट टेल मी। और दूसरी बात, शिमला मिर्च शहर में बिक रही थी 250 रुपए किलो, वहां पर 35 रुपए किलो थी। या अल्लाह, इतना बड़ा डिफरेंस है, इतना बड़ा है। आप बिलीव करें, मंडी के लोग जो वहां कारोबार करते हैं वो हमसे कहते हैं कि यार आप लोग रिटेल की सतह पे कंट्रोल करें। उसको कंट्रोल करने के लिए मैं भी रिसेंटली मजिस्ट्रेट के साथ दिल्ली कॉलोनी की मार्केट में था। आप बिलीव करें, मुझे अफसोस होता है, वो क्या करते हैं, ठेला छोड़ के भाग जाते हैं।
उनकी स्ट्रेटेजी होती है। फिर मजिस्ट्रेट क्या करते हैं कि जी चलो इनका वो तराजू पड़े उठा लो, तो मैंने उनसे कहा यार तराजू उठा के क्या नुकसान दोगे, 3-4 हज़ार रुपए का वो फिर ले आएगा। सही। मकसद कहने का है कि अगर इसमें मजिस्ट्रेट नहीं रोल प्ले कर सकता है, आपने और मैंने रोल प्ले करना है। मुझे और आपको पता होना चाहिए कि असल कीमत है क्या। उस असल कीमत को बताने के लिए ना सिर्फ प्राइस लिस्टें आवेजा करवाई जाती हैं, उनसे जबरदस्ती कह लें, बदमाशी कह लें, वो लोग नहीं लगाते। लेकिन अब आपके पास सोशल मीडिया, क्या यूट्यूब या वो जो अमेरिका से आंटी आई है बस उसकी वीडियो देखनी है, आप अपने पैसे बचाएं, आप एक प्राइस लिस्ट निकाल दिया करें। और एक और चीज मैं बताऊं, चूंकि मैं डेली प्रोग्राम करता हूं और डेली प्रोग्राम में एक मैकेनिज्म इन्होंने अभी किया है कमिश्नर कराची, और मैं समझता हूं सैयद हसन नकवी साहब को क्रेडिट ना दिया जाए तो ज्यादती होगी, कि ये उन्होंने अपने लोगों को पाबंद किया कि मुझे बताओ कि कल जो रेट थे वो क्या थे और आज क्या रेट थे। मिसाल के तौर पे कीनू अगर कल सेल हुआ तो वो क्या किलो था और आज क्या है, उसमें 2% बढ़ा है, 2% कम हुआ है, वो डेली बेसिस पे 2%, 1% भी कमिश्नर कराची को बताया जाता है। और वो उसके बाद वो डेली बेसिस पे मैं बाकायदा अपने प्रोग्राम में भी उसको बताता हूँ कि आज जनाब उन चीज़ों की ये कीमतें, जो प्याज है वो इतना था, इतने कम हो गया। ये सारी चीज़ें हम बता किसको रहे हैं? अपने लोगों को, अपने सार्फिन को, सिंध की आवाम को। और ये कर कौन रहा है? सिंध की गवर्नमेंट कर रही है। क्यों कर रही है? कि ताकि कंज्यूमर जो इस वक्त परेशान है उसकी परेशानी को खत्म किया जाए। और अच्छा, दूसरी बात ये कि रमजान में नहीं प्राइस चेकिंग होती है। एक तो हमारे यहाँ कॉन्सेप्ट लोगों ने ये बना लिया है कि सिर्फ रमजान के लिए भाई आप पूरा साल फ्रूट खरीदते हो, पूरा साल सब्जियां खरीदते हो, तो आपका काम है ना कि आपके लिए। और फिर सबसे बड़ी बात है, आपके प्रोग्राम से मैं फायदा उठाऊंगा क्योंकि आपका प्रोग्राम माशाल्लाह बहुत देखा जाता है। शुक्रिया। और सबसे बड़ी बात ये, और एक आपको मैं बताऊं, जितने अच्छे तरीके से आपने इंट्रो पेश किया था, जिससे अच्छे तरीके से आपने पूरी चीजें कंपाइल की थी, तो मैं आपको इसका बिल्कुल क्रेडिट दूंगा, बहुत अच्छे तरीके से। लेकिन ये मैं बताऊंगा, आपके प्रोग्राम का फायदा उठा के जो लोग इस वक्त सुन रहे हैं, एक छोटा सा नंबर आप अपने जहन में बिठा लें जी, बहुत आसान सा है जी। उर्दू में कहता हूं 1299। क्या नंबर है? 1299। ठीक है, ये मिलाएं आप। हाँ। कहीं आपको शिकायतें दूध में, कहीं शिकायतें आपको आटे में, कहीं शिकायतें सब्जी में, कहीं दालों में, किसी चीज की शिकायत है, 1299 कमिश्नर कराची का नंबर है। वहां पर उन्होंने 24 घंटे लोग बिठाए हुए हैं कि जो इस चीज की कंप्लेन लेते हैं आपकी। लेकिन उनको भी अफसोस होता है, हमें भी अफसोस होता है कि आप हमारी कंप्लेन ज्यादा, और हमें हमारे न जाने कितने लोग हैं जिनको ये नंबर ही नहीं पता। आज आपके प्रोग्राम का फायदा उठा रहा हूँ ना। हाँ जी। अच्छा, जल्दी से ब्रेक की तरफ जाते हैं और इंशाल्लाह प्रोग्राम में कोई 3-4 बार तो हम ये नंबर दोहराएंगे ताकि जिन्होंने नहीं सुना वो दोबारा सुन ले। तो 1299 नंबर आहे वो जंहिं ते तव्हांखे कॉल करे कंप्लेन करनी है। जल्दी सां एक ब्रेक की तरफ वञूं था, वापस अची खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि। प्राइस लिस्ट ते बि थोरो सो डिस्कस करिणो आहे। ईंदड़ जेको महीनो आहे उन में छा केतिरो महांगाई तव्हांखे मिलण वारी आहे उनजे बारे में बि ॻाल्हाइणो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। जिगर जलाल साहब, ब्रेक ते वञण खां पहिरीं कुछ शिकायतूं थी पे दूर थियूं कुछ? अल्हम्दुलिल्लाह सब थी वयूं, है ना? अञा कुछ तो थियो, अञा कुछ रहियल आहिनि, कुछ बाक़ी आहिनि, कुछ बस इहे ॿुधण चाहियो पे, ॿुधाइण चाहियो पे एक्चुअली माण्हुनि खे जेके ॿुधी रहिया आहिनि। शायद कुछ थियूं आहिनि, हाँ, अञा कुछ रहियल आहिनि। हाँ, आस्ते मेहमान नवाज़ी आस्ते आस्ते थी वेंदी, पर ख़ैर परे कोन वेंदासीं, थी वेंदी। अच्छा जी, हिते कुछ ॻाल्हियूं ज़रूर मां शामिल करणु चाहींदमि। जिगर जलाल साहब, तव्हां खां ज़रूर मैं ॼाणणु चाहींदमि त कल्चरल म्यूज़िक जॾहिं असां ॻाल्हि कयूं था, अॼु जॾहिं असां वरी हाणे जेको म्यूज़िक असांखे नज़र अचे थो, जेको नए ट्रेंड सां असांखे जेको म्यूज़िक नज़र अची रहियो आहे, तव्हां इन्हनि ॿिन्ही शयुनि खे कीअं था ॾिसो ऐं छा इन जे जोड़ण जो, छो त मूंखे तव्हांजो हिकिड़ो गानो यादि आहे, ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां जोड़ियो आहे ॿिनि कल्चर्स खे गॾु। हिन जे जोड़ण खे तव्हां कीअं था सम्झो ऐं उन खां पोइ पंहिंजे कल्चर खे अॻियां फ्यूचर में कीअं था ॾिसो? ॾिसो न त ज़मानो ॾींहों ॾींहुं अॻिते सरंदो थो वञे। सोशल मीडिया जो दौर अची वियो आहे तमामु ज़ोर शोर सां। त पोइ असांजो जेको कल्चर आहे पंहिंजो, माना हिकिड़ो असुल खां माना सकाफ़त जो आहे। हिकिड़ो लतीफ़ साईं जी तंद खे खणी यकतारे चपड़ी खे अॻिते वधिया आहियूं। हे जेके अॼुकल्ह जा माना पंहिंजे हर को जंहिंजी जेका माना जंहिंखे जेका शइ सम्झ में अचे थी फ़नकारी जे हिसाब सां, उहो उते पंहिंजो मनु लॻो पियो आहे। ऐं को बि माना अरहो जीअं चइजे त माना नाशुकुर न आहे।
अल्हम्दुलिल्लाह जेको जाथे आहे उहो उते मन आहे ऐं पंहिंजे पंहिंजे इन फन सां मन लॻो पियो आहे। सही सही। हा। पर इन्हनि ॿिनि शयुनि जे जुड़ण खे छा तव्हां सही करार ॾींदो या तव्हां चवंदो त इहा नाइंसाफ़ी थी वई आहे न न सही आहे, बहितर आहे। छा आहे त जीअं ॾिसो न त ॿुधण असां फनकार आहियूं ॿुधण वारनि सां, जीअं असांजा ॿुधण वारा असांखे कहिड़े तरीक़े ॿुधनि था, हा कहिड़ो कलाम असां चऊं था उनखे पसंदि कनि था। हाणे ॾिसो त आम हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां जेके भला कलाम सफ़ा जेके भलनि शाइरनि जी शाइरी सुठा लफ़्ज़ त उन जे ॿुधण वारा चंद माण्हू रहिया आहिनि। सही सही, इहा वाकई हक़ीक़त। हा, उन जा चंद माण्हू रहिया आहिनि, ईअं न त को न आहिनि पर उहे घटि आहिनि। सही। पोइ जंहिंजे करे हे जेके अॼुकल्ह जा कलाम हलनि था उहे माण्हू जे हवाले ते सही आहिनि। असां कंहिं बि फनकार जे लाइ या शाइर जे लाइ इहो न चऊं तदा हिन ग़लति लिखियो आहे, हिन ग़लति ॻायो आहे, छो त असां ॻायो आहे अवाम जे लाइ। जे अवाम असांखे उहा शइ उनखे में राज़ी आहे हा त असांखे उहा शइ पेश करणी आहे। हिकिड़ी दुकान ते शयूं पियूं आहिनि, 50 आइटम आहे दुकान ते, पर जे ख़रीदार उन ॿिनि शयुनि जो आहे त असां उहा अञा घणी रखंदासीं दुकान ते, खपत उनजी आहे। बिल्कुलु सही। अच्छा, तव्हां ख़रीदारी जी ॻाल्हि कई त थोरो सो मां इन ख़रीदारी तरफ़ बि वञणु चाहींदमि, ऐं छो त रमज़ान जेको आहे क़रीब आहे ऐं रमज़ान क़रीब सां गॾोगॾु असां सभई इहो ॼाणूं था हिन वक़्तु शायदि असांखे किथे अरीब क़रीब ते ठेलनि ते को को सेल में असांखे टमाटा ऐं बसर शायदि मिलंदा हूंदा, पर जीअं ई रमज़ान जी अनाउंसमेंट थींदी आहे, जीअं ई 2-3 ॾींहं रमज़ान में बचंदा आहिनि त हिकदम सां महंगाई उरूज ते हली वेंदी है। ये क्या सिस्टम चल रहा होता है कि जैसे ही आप रमज़ान की तरफ जाते हैं तो एकदम से महंगाई, क्या आप तो कोई प्राइस लिस्ट चेंज हो जाती है, क्या होता है? नहीं, प्राइस लिस्ट बिल्कुल चेंज नहीं होती है। मैकेनिज्म वही रहता है जो पूरे एक साल रहता है। और ये रोस्टर भी जो असिस्टेंट कमिश्नर वहाँ जाते हैं, ये रमज़ान से पहले भी जा रहे होते हैं, और रमज़ान में होता ही है कि ज़्यादा एक्टिव हो जाते हैं, और फील्ड में भी ऑफिसर जो होते हैं वो एक्टिव हो जाते हैं। मसला पता क्या है, दो तरह की महंगाई है हमारे यहाँ। एक तो वो है कि अगर कोई चीज़ की शॉर्टेज हो रही है, मतलब ग्रोवर की तरफ से ही चीज़ कम आ रही है, तो डेफिनेटली उसकी कीमत थोड़ी बढ़ती है। जब आप डिमांड बढ़ा देंगे, सप्लाई कम होगी तो कीमत ऊपर जाती है। तो फितर पूरी दुनिया में है। एक वो है, चले वो तो समझ में आती है बात कि इस तरह है। लेकिन सेकंडली वो जो गैर कानूनी नाजायज मुनाफाखोरी, जखीरा अंदोजी, वो कर दी जाती है। स्टोर में चीजें ब्लॉक कर दी जाती हैं ताकि उसके बाद रमजान में उसको महंगा कर दिया जाए। उसमें देखिए हमारे यहाँ, मुझे बड़ा अफसोस से कहना पड़ता है, अल्हम्दुलिल्लाह मैं भी मुसलमान हूँ, माशरा भी हमारा तकरीबन 90% मुस्लिम है, लेकिन हम देखें कि कभी क्रिश्चियंस की जब एक्टिविटीज होती हैं या इवेंट्स आते हैं उनके, क्रिसमस आई तो 50% 60% पे सेल्स जो है ना वो डाउन कर दी जाती है उसकी प्राइस। लेकिन हमारे यहाँ न जाने पता नहीं क्या वजह है। अच्छा, होता क्या है कि क्या आपने इसी महीने में जब कह दिया जाता है कि शैतान को बंद कर दिया गया, वो भाई इतने सारे शैतान कहाँ से आ जाते हैं? असल वो उसके जो पैदा करदा लोग होते हैं वो सारे मार्केट में कूद पड़ते हैं। यकीन करें, मैंने अभी आप जब वक्फे थे पहले मैंने आपसे अर्ज किया कि मैं 35 रुपए किलो थी, यहाँ पर 250 रुपए किलो थी, 12 रुपए किलो वहां थी, और यहाँ पर 70 रुपए किलो थी। 70 भी मेरे लिए थी ना, पता नहीं पब्लिक को वो कितने की दे रहा होगा। तो अब आप ये इस चीज को तस्वर करें कि ये चीज ये है कि मैं ये समझता हूँ हर चीज लाठी से नहीं होती, आपको समझने की जरूरत है। सूरह रहमान में साफ कह दिया गया कि कब तोलने वाला कह दिया गया। हजरत शुएब अलैहिस्सलाम की कौम सिर्फ मिलावट करने पे तबाह और बर्बाद कर दी गई। मसला क्या है कि हम प्यारे नबी हजरत मोहम्मद वसल्लम की उम्मत में से शायद हम उसका नाजायज फायदा उठा रहे हैं कि जनाब हम कम तोलते भी हैं, हम खराब सामान को दर्जा अव्वल करके बेचते हैं, कीमतें होती कुछ है, हम कुछ और बेचते हैं। और अफसोस के साथ मैं ये कहूंगा आपको कि मिसाल के तौर पे एक चीज 100 रुपए की उसको मिली है ना, तो वो ये नहीं सोचता मैं इसको 120 की बेच दूं, वो डायरेक्ट 200 पे लेके जाता है। यानी कि इतना ज्यादा प्रॉफिट। और हमारे यहाँ ये एक अलमिया बन गया है। अच्छा, एक और चीज बड़े मुझे जो है ना अफसोस के साथ कहना पड़ता है, जब हम कहीं प्राइस कंट्रोल के लिए मजिस्ट्रेट के साथ जाते हैं और वहां खड़े होकर तो एक ही उस ठेले के साथ एक बंदा कोई चीज खरीद रहा होता है, वो उसका माइती बन के खड़ा हो जाता है, ये इतना गरीब है, आप उसको जुर्माना करवा रहे हैं, आप उसको जनाब देखें ज्यादती कर रहे हैं। खुदा के बंदे, इसका मतलब है कि कंज्यूमर सबसे बड़ा अमीर है।
इसका मतलब है कि जो खरीदार है उसके पास बहुत ज्यादा पैसा है। मेरे भाई अगर वो भी 2,000 रुपए दिहाड़ी कमा रहा है तो पता नहीं तुम 1,000 रुपए दिहाड़ी कमा रहे हो। हम तो तुम्हारी जंग लड़ रहे होते हैं, हम तो तुम्हारे लिए आ रहे होते हैं, हम तुम्हारे लिए खड़े होकर बहस व मुबाहिसा कर रहे होते हैं। हम कोशिश करते हैं गवर्नमेंट के साथ मिलकर उन चीजों को उस कीमत पर बिकवाया जाए कि जो राइट है। हम उनके साथ कुछ ज्यादती नहीं कर रहे होते, हम उनके साथ ये नहीं कहते कि तुम सरकारी नर्क से नीचे बेचो, हम तो उनसे कहते हैं कि जो तय हुआ है उस पे सेल करो, सिर्फ उनसे, और इसके अलावा कुछ नहीं है। इसके अलावा आपके सुनने और देखने वाले दोनों के लिए मैं जरूर कहूंगा कि इस वक्त जितने बड़े बड़े डिपार्टमेंटल स्टोर है उनमें भी कमिश्नर कराची के जितने भी हैं एक काउंटर बना दिए गए हैं ताकि किसी आम कंज्यूमर को यह ना लगे कि जनाब बाहर तो चीज मिल रही है, वहां बड़े स्टोरों में नहीं मिल रही, तो वहां पर फ्रूट, सब्जी, दालें, चावल, जो कमिश्नर कराची की एक प्राइस लिस्ट होती है वो वहां पर एक काउंटर उनके बना दिए गए, इसलिए कि ताकि वहां से गोश्त की लोगों को बड़ी शिकायत होती है। अभी मैं बहुत बड़ा, मैं नाम नहीं लेना चाहता है, बड़ा स्टोर है, मैं उस पर गया हूं तो सबसे ज्यादा कमिश्नर कराची के काउंटर पे रश लगा हुआ था, क्योंकि गोश्त बकरे का जो था उसी रेट पे बिक रहा था, गाय का गोश्त उसी रेट पे बिक रहा था, भैंस का गोश्त उसी रेट पे बिक रहा था, मुर्गी उसी रेट पे बिक रही थी। तो कहने का मेरा मकसद है कि जब उन चीजों को कंट्रोल किया जा सकता है तो ये ठेले वाले को नहीं कर सकते हम, ये दुकानदार जो एक कच्ची आबादी में दुकान खोल के बैठा है उसको नहीं कर सकते। हमें करना होगा जब तक हम एम्पावर नहीं होंगे, यानी कि बैसियत कंज्यूमर। हम पूरी दुनिया में कौन सी अथॉरिटीज आकर कहती है, एक तो उनके अंदर खुद में इंसानियत होती है, वो गैर मुस्लिम होते हैं लेकिन उनमें इंसानियत हमसे ज्यादा होती है, हर वो चीज वो फॉलो अप करते हैं जो कुरान ने कही हुई है, ठीक है, सिर्फ वो इस्लाम कबूल नहीं किया, बाकी हर सारा काम वो नेकी का करते हैं, वो चैरिटी भी करते हैं, हम ज़कात करते हैं, मतलब फर्क है, सिर्फ नाम का फर्क है। वो सूरह रहमान के तहत चीज को तोल भी सही कर रहे हैं, मिलावट वो नहीं कर रहे, हम मिलावट भी करते हैं, हम कम तोलते हैं, सारी बराबर में भी मिलावटें हो रही हैं, जो हमारे पास दूध में भी बड़ी मिलावटें हो रही हैं, तो पता नहीं व्हाइट चूना, तो पता नहीं क्या फॉर्मलिन। मेरा एक प्रोग्राम था जिसमें मैं डायरेक्टर थे उस टाइम, आगा फखर साहब डायरेक्टर जनरल थे, उनकी डिप्टी डायरेक्टर थी मेरे ख्याल डॉक्टर मरियम हया, मेरे साथ गई वो। हमने ली मार्केट में गाड़ियां आ रही थी तो उनको पता चला गाड़ी आ रही है, दोनों ने क्या किया, पहले से गाड़ियां रोकनी शुरू कर दी। हमने जब उन गाड़ियों को चेक करवाया तो आप यकीन करें वो रिपोर्ट्स, वो टीवी चैनल्स ने भी दिखाया, प्राइवेट चैनल सब ने दिखाया, उनमें फार्मलिन मिला हुआ था। फार्मलिन, यू नो अंडरस्टैंड फार्मलिन क्या है? फार्मलिन वो है जो मुर्दे को लगाया जाता है ताकि वो खराब ना हो, उसका यानी कि उसकी बॉडी खराब ना हो, उसके चक्कर में लगा के वो फार्मलिन दूध में मिलाया जाता है, और वो दूध में उसकी लाइफ बढ़ाने के लिए करते हैं। ये भूल जाते हैं कि वो कैंसर करता है, वो किडनी खत्म करता है, वो आपको दीगर बीमारियों में मुब्तला करता है। वो अपनी दूध की शेल्फ लाइफ तो बढ़ा रहा है लेकिन उसको ये नहीं पता कि वो कर क्या रहा है, वो कितना बड़ा जुल्म कर रहा है। तो ये जुल्म जब होते हैं ना तो यकीन करें हमारा हम जितने आप हम सब, हमें नहीं पता हम क्या खा रहे हैं, हमें नहीं, और पैसे हम पूरे दे रहे हैं। आप मुझे बताइए, आप मैं भी, आप भी ज्यादा माशरे में रहती हो, जाते आते हो, सर भी जाते होंगे जी, आपने देखा है पहले क्लिनिक्स खुलते थे, छोटे छोटे क्लिनिक, किडनी डायलिसिस सेंटर हर आपको टाउन में मिलेगा, हर गली के कोने पे मिलेगा। भाई ऐसी क्या वजह होगी? वजह ये बन गई आपके खाने पीने में जो मिलावट है वो बेइंतहा बढ़ गई है। उसका नुकसान क्या होता है कि हॉस्पिटल जो है ना वो आपके आबाद होते जा रहे हैं, हॉस्पिटलों में तांदा बंधा हुआ है, चाहे वो सरकारी हो या प्राइवेट हो, दोनों तरफ। मसला क्या है कि जो बेचारा खरीदार होता है उससे नहीं पता कि जो मैं चीज ले रहा हूं वो क्या है। फिर आप देखिए चाय का कॉन्सेप्ट हमारा इतना ज्यादा है कि हम लोग ज्यादातर जाके होटल्स में, अभी एक प्राइवेट चैनल ने मुझे मेरे साथ शेयरिंग की, उसके अंदर उसने बताया कि कौन सा मसाला डलता है, कितने का डलता है, और एक क्या चाय किस तरीके से बनती है। ये तो एक फॉर्मलिन मैंने दूध में बता दिया, सही, पत्ती के नाम पे अंदर क्या कुछ डाला जा रहा है वो उसने मुझे बताया। तो मेरा मकसद कहने का यह है कि आप सोचें कि हम कहां जा रहे हैं, हम किस तरफ जा रहे हैं, हम अपने जो बच्चे हैं। और इधर मैं आपके प्रोग्राम का फायदा उठाकर मैं चाहूंगा जो सुनने देखने वाले दोनों को एक चीज बताऊं कि दूध का जो डब्बा होता है, डब्बा जो आप अपनी माँ अपने दूध नहीं पिलाती, फीड नहीं कराती, बच्चे के साथ जुल्म करती है और बड़े धड़ल्ले से बच्चे को कहती है कि तुम्हें पता है जन्नत कहां पर है? मेरे पांव के नीचे। वो जन्नत कहां से होगी? तुम बच्चे को दूध ही नहीं पिलाती हो, तुम फिर कहती हो कि वो बच्चा बड़ा होकर मेरी इज्जत नहीं कर रहा, तुम दूध ही नहीं पिलाती हो। और हमारे पास बड़ा कॉमनली हम क्योंकि हर चीज को हमने बड़ा इजी एक्सेस कर दिया है, तो हमारे पास बड़ा कॉमनली मार्केट में बच्चों के लिए डिफरेंट पैकेट्स वाले दूध मिल रहे हैं, उसमें तो सारे मिनरल्स, विटामिन और कुछ नहीं है, सब कुछ। आपको मैं एक बात बताऊं, मुझे एसोसिएट प्रोफेसर है डाउ के, आप बिलीव करें मेरे साथ प्रोग्राम में बैठे, उन्होंने इतनी सारी चीजें बताई, और यहां मैं फिर सिंध गवर्नमेंट को क्रेडिट दूंगा
या मैं फिर सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान के तमाम सूबों में पहली मर्तबा सिंध गवर्नमेंट ने बाकायदा ब्रेस्ट फीडिंग प्रोटेक्शन के ऊपर एक कानून पास कर दिया है और वो बिल पास हो गया है, इंप्लीमेंट हो चुका है। आप दूध का डब्बा, जैसे आप नींद की दवाइयां नहीं खरीद सकते ना, ठीक है ना, नहीं खरीद सकते, मेडिकल नहीं देता, असूली तौर पे तो मेडिकल को कोई भी मेडिसिन नहीं देनी चाहिए, लेकिन कम से कम वो नहीं दे सकता है कि जो नार्कोटिक्स के इस्तेमाल होती है। इसी तरह दूध का डब्बा ना कोई फार्मेसी वाला बेच सकता है, ना कोई दुकानदार बेच सकता है, जब तक कोई डॉक्टर, वो भी डॉक्टर जो उस जैसे पीठ का डॉक्टर है, वो लिखेगा कि हाँ जी इस बच्चे को जरूरत है, लफ्ज जरूरत है। यहां पर एक उनको भी तंबी करूंगा कि जो गुट्टी के नाम पर आप शहद या कोई दीगर चीजें खिलाते हैं, बच्चे को मां के दूध की जरूरत होती है, और कोई ऐसी मां नहीं है, डॉक्टर साहब कहने लगे कि जिसको दूध नहीं होता, ये गलत बयानी है। जब बच्चे को मां से दूर करोगे तो डेफिनेटली दूध नहीं। और एक और खतरनाक जो बात इसमें बतानी है, इधर हम फार्मलिन वाला दूध पीकर कैंसर पैदा करते हैं, वहां माँ दूध बच्चों को ना पिलाकर ब्रेस्ट कैंसर पैदा करती है अपने साथ। जब अल्लाह के बताए हुए आप मामलात में आप अगर रुकावट बनोगे तो भाई बात इतनी सी है। हाँ, यहाँ पर यह है, उस माँ जो इसने बच्चे को जन्म देना है, आप उसकी खुराक का ख्याल करो, उसका ख्याल करो, उसकी खिलाई पिलाई का ख्याल करो, उसको अच्छी ग़िज़ा दो, ताकि कम से कम वो जो बच्चा पैदा हो रहा है वो उसको 9 महीने अगर उसने तकलीफ से गुजारा तो ये भी तो मिलावट है ना। अच्छा, वो मासूम, उस बच्चे को तो पता ही नहीं कि मुझे पिलाया क्या जा रहा है। अच्छा, पहले डॉक्टर साहब ने बड़ी अच्छी बात बताई, कहते हैं पहले 20 कंपनियां होती, फिर 40 हुई, बोला 400 से ज्यादा कंपनी है, एक कंपनी ने 6-6, 8-8 ब्रांड बनाए हुए हैं। अब वहां से वो इंपोर्ट करते हैं, यहाँ लाते हैं, वो 100 रुपए की चीज आपके 3-3 हजार 4-4 हजार रुपए की बिकती है। और कितना आप देखिए ना, आज कितना कॉमन हो गया। अगर मैं अपने बचपन में जाऊं या उसके बाद भी 15-20 साल और आगे चला जाऊं तो पैम्पर का कॉन्सेप्ट नहीं था। क्या लंगोटी या क्या होता था, इस टाइप का एक जुमला बोलते थे, मुझे नाम नहीं आ रहा। हाँ सही, हाँ, लंगोटी क्या बना हुआ? हाँ, वो था ना, क्या वो बच्चे अलहदा थे, पोतड़ो, हाँ पोतड़ो, लंगोट। अब देखिए ना, ये कितनी खूबसूरत होती थी, माँ तैयार करती थी बच्चे को, वो पहनाती थी। वो बच्चे क्या दूसरे थे यार? आपने बच्चों के साथ पैम्पर पहना के शोहर के ऊपर एक नया खर्चा डाल दिया है जी, दूध डब्बे का पिलाकर शोहर पे, और साथ ही उस औरत को जो अपने फिगर को सही रखने के चक्कर में बच्चे को दूध नहीं पिलाती, उसको ये नहीं पता है कि वो कैंसर अपने अंदर पैदा करती है। ब्रेस्ट कैंसर उस औरत को ज्यादातर हो जाता है जो अपने बच्चे को दूध नहीं पिलाती है। ये देखें, इतनी बड़ी चीजें हैं। हाँ जी, वक्त जी ॾाढी कमी है क्योंकि आपने अपना लाइव शो भी कंडक्ट करना है। लेकिन एक चीज जो मैं जरूर शामिल करना चाहूंगी जल्दी से, और उसका जवाब आपसे जानना चाहूंगी। यूटिलिटी स्टोर्स की कोई कहानी सुनाई दे रही है। रिसेंटली वजीर आजम का भी एक बयान आया था कि हमारी जो महंगाई है उसको कंट्रोल किया जाएगा और अशिया जो है वो सस्ती दी जाएंगी, चाहे वो चीनी हो, आटा हो, कुछ भी हो। आपको लगता है ये सब पॉसिबल है? यूटिलिटी स्टोर के होने के बाद भी जो हमें चीनी मिलती थी, खबर पता ही नहीं है कि वो आपकी बात की तरह के क्या मिला के हमें मिल रही है, तो क्या हमें नॉर्मल स्टोर्स पे, जिस पे अभी तक हम कंट्रोल नहीं कर पाते, हम बाद में कर पाएंगे? नहीं, पहले तो यूटिलिटी स्टोर्स का मसला ये है कि वो सब्सिडी पे चलता है, ठीक है। अगर गवर्नमेंट ने, चूंकि मेरे पास अभी तक ऐसी कोई न्यूज़ मैंने नहीं देखी है जिसमें फेडरल गवर्नमेंट ने कोई सब्सिडी दे दी है, लेकिन अफसोस की बात यह है कि इस वक्त गन्ना क्रैश हो रहा है। हमारे यहाँ गन्ना है, वो कटाई पे गया हुआ है, गन्ना बन रहा है और चीनी महंगी करती है। ये गलत है। अलबत्ता पहली मर्तबा ऐसे मौके पे चीनी महंगी की गई है कि जब गन्ना जो है उसका रेट पिछले साल से भी कम है, यानी कि ग्रोअर को उसकी कीमत कम मिल रही है। तो जब आप कम में पैसे में गन्ना लेकर फिर चीनी भी बना रहे हो, और फिर उसके बाद आप चीनी, जबकि आपने बॉर्डर अफगानिस्तान का बंद कर दिया, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ने जब ये किया था, आप यकीन करें ये भी और बड़ी महंगाई होनी थी, ये तो रुक गई। क्योंकि अफगानिस्तान का बॉर्डर जब से रोका है तो बहुत सारी चीजें जो जा रही थी, आपकी भैंस यहाँ से जा रही थी, आपके बकरे यहाँ से जा रहे थे, आपका आटा यहाँ से जा रहा था। इस वक्त चलते चलते मैं बता दूं आटा कितना नीचे आ गया है। आपका आटा जो है इस वक्त 85 के करीब आ चुका है। लेकिन एक बड़ी हमारी बदकिस्मती कहा जाए, क्या कहा जाए इस बात को, कि एक अलमिया है हमारे माशरे का कि हमारे पास चीज़ महंगी होती है तो फौरन हर सेक्टर में पेट्रोल महंगा होगा, सारी जो गाड़ियां उनके जो रेट्स हैं वो हाई चले जाएंगे, आटा महंगा होगा तो सारी रोटियां हाई चली जाएंगी। जब वापस आता है रेट, तब हमें फिर भी चीजें उसी रेट में मिल रही है। असल में सबसे बड़ी बात यह है कि हमारा जो कंज्यूमर है ना सारिफ, वो जब उसको पता चलता है कि फलानी चीज महंगी हो रही है, वो इतनी जमा कर लेता है,
इस तरफ वो सोचता ही नहीं है। लेकिन यहाँ पर एक चीज मैं जरूर कहूंगा, मैं गिलगित बल्तिस्तान गया तो वहां पर जब सर्दियों के दिन होते हैं तो टमाटर की काश्त होती है, टमाटर बहुत होता है। वो क्या करते हैं, टमाटर को ड्राई करके रख लेते हैं अपने पास, उसको काट के सुखाते हैं धूप में और अपने पास रख लेते हैं, और फिर अगली जब महंगा हो ना, तो अभी इस वक्त चूंकि प्रोग्राम आपका भी वक्फा लेना है और मुझे भी जाना है, तो मैं सिर्फ ये कहूंगा कि अभी इस वक्त टमाटर एक ऐसी चीज है कि जिसको आप स्टोर कर सकते हैं, वो रखें, क्योंकि इस वक्त 100 रुपए का 3 किलो अभी आवाजें लगाते हुए, और अच्छा टमाटर है, मेरे सिंध का टमाटर है, बहुत खूबसूरत टमाटर है, बहुत अच्छा टमाटर आया हुआ है, आप उसको सेव करें। बाकी ज़हन में रखें कि जो चीज़ महंगी होती है उसको मैं और आप करते हैं। और एक चीज़ जाते जाते ये ज़रूर कहूँगा, इस वक्त अंडे बिल्कुल नीचे गिर चुके हैं, ये पूरी तारीख बदल दी इस दफ़ा अंडों ने। और मुझे वो मीटिंग के वो अल्फाज याद आते हैं जब अंडे बेचने वाले मेरे बराबर में बैठ के कह रहे थे, बेग साहब तैयारी कर लें, 400 से ऊपर लेके जाएंगे हम। अल्लाह रब्बुल करीम ने सुन लिया, इन्होंने क्या किया, चूजे नहीं बनाए, चूजे नहीं बनाए, अंडा ब्लॉक किया, अंडा खराब होना शुरू हो चुका है इनका। अब ये सस्ता होके बेच रहे हैं, 20-22 रुपए पे आ गए, खुद आगे अखबारों में इश्तिहार लगवा रहे हैं कि खाओ अंडा। वजह क्या था, चूजा बना नहीं, चूजा महंगा हो गया, उसकी वजह से अब थोड़ी मुर्गी महंगी हो रही है। तो कहते हैं ना कि अल्लाह के काम के अंदर मुदाखलत करने वाले हमेशा यकीन करें कि वो मुंह की खाते हैं। और इस दफा ये अंडे का, बहुत सारी बातें थी जो मैं सफिता करनी चाहिए, लेकिन चूंकि वक्त की कमी, और इंशाल्लाह इन बातों को किसी और प्रोग्राम में इंशाल्लाह दोबारा करेंगे, बिकॉज ये ज़रूरत की बातें और ये वक्त की ज़रूरत की बातें, वो वक्त आहे जेको हर वक्त हलंदो रहंदो आहे। कंज्यूमर कॾहिं कोन वेंदो, जेको विकिणण वारो आहे उहो कॾहिं कोन वेंदो, ज़ाहिर आहे जेका तव्हांजी शयुनि जी ज़रूरत आहे उहा कॾहिं ख़त्म कोन थींदी। त ही उहा ॻाल्हि आहे जेका हर वक्त ही ज़रूरत आहे। बहुत शुक्रिया हमारे साथ होने के लिए, और कम टाइम दिया आपने, लेकिन बहुत शुक्रिया जितना टाइम दिया आपने, बहुत अच्छी अच्छी बातें हमारे व्यूअर्स तक पहुंचाई, सही बातें, सच बातें हमारे व्यूअर्स तक पहुंचाई। इंशाल्लाह नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, जेकर जलाल साहब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, हिननि सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, असां जॾहिं बि कंहिं बि आर्टिस्ट सां मिलंदा आहियूं त उन जा उहे त खोड़ सारनि माण्हुनि खे इंस्पायर कंदा आहिनि, खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि जेके उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधंदा आहिनि, ऐं उन्हनि खे ॿुधणु चाहींदा बि आहिनि वधीक खां वधीक। जिकर जलाल साहब, कॾहिं दिलि चवंदी आहे कंहिं ॿिए खे ॿुधण जी? बिल्कुलु, माशाल्लाह, तव्हां जलाल चांडियो साहब जो त फॉलोवर आहियो, उन्हनि सां गॾु तव्हां वक़्तु गुज़ारियो आहे, उन्हनि जो नालो त सभिनी खे ख़बर आहे, पर हिन वक़्तु अगरि ॾिसजे त हिन वक़्तु कंहिंखे दिलि चवंदी आहे त साम्हूं विहारे हिन खे लाइव ॿुधिजे? असां जेके सची ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधायूं त हिनमहिल ताईं बि मां पंहिंजे उस्ताद बाबे जलाल खे ॿुधंदो आहियां। हा, छो त अॼु ॾिसो था टाइम थी वियो आहे सफ़ा हर हिकु माण्हू जो घटि, जंहिंखां बि पुछा कर रेड़ी जेको वाइदो उन वटि बि पुछंदे त चवंदो आहे टाइम घटि आहे। त असां सां बि इहा ई आहे त घर में आहियूं त बचण सां, जे ॿाहिरि निकिरूं था त दोस्त आहिनि, माना ॿुधण जो एतिरो टाइम न आहे, पोइ बि गाॾियुनि में वेहूं था, काॾे सफ़र कयूं था, पोइ गाॾी में ॿुधंदा वञूं था, एतिरो ई टाइम मिले थो, वधीक टाइम एतिरो आहे कोन। बाक़ी हाणे मां उर्दू माना कलामनि ते कयां पियो, उहो इंशाल्लाह हफ़्ते ॾेढ में हिकिड़ा नवां नवां गाना अची वेंदा। ज़बरदस्त। मोहम्मद रफ़ी जा गाना आहिनि, उन्हनि ते कमु कयां पियो, उस्ताद मेहदी हसन जा, ग़ुलाम अली साईं जा, हा, हाणे उहे ॿुधंदो बि आहियां, उन्हनि जा जेके गीत गज़ल आहिनि थोरा। हाणे असां त उन्हनि जहिड़ा न आहियूं, हो त बादशाह माण्हू आहिनि, पर पोइ बि जेको पंहिंजी हिकिड़ी नंढड़े हिकिड़े हिसाब ते त जेके 5 दोस्त असांखे ॿुधनि पिया, ऐं उन्हनि चयो बि आहे त जेकर इन्हनि ते थोरो कमु कयूं, पोइ हाणे माशाअल्लाह इन्हनि ते उर्दू कलामनि ते कमु करणु शुरू कयो अथमि, जंहिंजूं डमियूं बमियूं ॾेई आयो आहियां। असांजे लारकाणे में आहे हैदर प्रोडक्शन, हा सही, उतां थी रहिया आहिनि, उते माना कयां पियो हैदर प्रोडक्शन में। सही, सो हाणे उन जूं डमियूं ॾेई आयूं। अलाह कंदो त कमु हलंदो अचे थो, भलाई करण वारो अलाह पंतन पाक जी ज़ात आहे। बेशक, बेशक, इन में को शक कोन्हे। बाक़ी ॿुधणु आहे त सभु जेके दग सेर सां, त हाणे को असांजो घुमणु कोन्हे, जो ॿाहिरि आल जाल घुमूं, जा कंहिं होटल ते वेहणु कोन्हे, जा कहीं ॿाहिरि एॾो आल जाल घुमणु न आहे। न हूंदे बि तव्हां असांजे सिंध जी हर होटल ते आहियो,
छो त इहो जेको ज़मानो तव्हां हुजो न जो तव्हांजी आवाज़ उते उहो ई आहे, आहे, असां आहियूं ई आहियूं। हा आहियो ई आहियो। अच्छा ही त चलो कंहिंखे ॿुधण जी ॻाल्हि थी वई, कंहिंखे ॿुधाइण जो दिलि चवंदो आहे हिन माण्हू खे साम्हूं विहारे? ॿुधाइण जे लाइ त वॾा जंहिंसां रूह हूंदो आहे उनजे लाइ त हिकिड़ा नयूं नयूं शयूं बि तयारु कबियूं आहिनि। त ख़ुदा करे त तूं हिकिड़ो मुंहिंजो कलाम अॻ में बि हिकिड़ो मुंहिंजो आहे मॉडलिंग में चयल आहे थोरो, हा त अहिड़ो मुंहिंजे प्यार में असर को ख़ुदा करे, हुजे शाल महफ़िल में दिलबर ख़ुदा करे। वाह इहो बि चयो अथसि, आहे असुल उस्ताद बाबे जलाल साईं जो ॻायल, पर पोइ वरी ट्रेक जे सूरत में हिन में मॉडलिंग में हिकिड़ो इहो सही मूं सही। चयो। अच्छा जिगर सभु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं मैं शामिल करणु चाहियां थी पंहिंजे नाज़रीन जे लाइ, जेको अक्सर असांजा नाज़रीन जॾहिं के सेलिब्रिटी खे ॾिसंदा आहिनि, तव्हां जी। माशाल्लाह हिकु वॾो नालो आहियो ऐं तमामु माण्हू तव्हांखे पसंदि कनि था। जॾहिं बि कंहिं माण्हू खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि जे दिलि में सवाल ज़रूरु ईंदा आहिनि। जॾहिं तव्हां हिकु हर माण्हू हर स्टेज ते परफॉर्म करे थो जी, ऐं जी। माशाल्लाह तव्हां सिर्फ़ु न सिर्फ़ु सिंध में, पाकिस्तान में, दुनिया में तव्हां परफॉर्म कयो आहे माशाल्लाह, पर का हिकु अहिड़ी जॻह जिथे तव्हां वञणु चाहींदा हुजो ऐं तव्हां चाहींदा हुजो त यार हिते को शो थी वञे, हिते मां वञणु चाहियां? अल्हम्दुलिल्लाह, बसि हाणे असां त जेके पंहिंजा माना पाकिस्तान में ॻायो अथसीं, ॿाहिरिनि मुल्कनि ते ॻायो अथसीं, दिलि जूं ख़्वाहिशूं त जेसि ताईं माण्हू इंसानु जीअरो आहे त ख़्वाहिश का बि माना ख़तमु कंहिंजी बि न थींदी। उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे। बिल्कुलु ईअं ई। हाणे उमेदां त लख आहिनि, त हिन शहर में वञूं, हिन मुल्क में वञूं, हेॾे वञूं, पर पूरी त जॾहिं अलाह करे इहे तमन्नाऊं ऐं उमेद आहे। छो त यकीन हिकिड़ी अहिड़ी शइ आहे त जे मूंखे यकीन आहे ऐं पक आहे त मूंखे हिन मंज़िल ते वञिणो आहे ऐं मां जे रस्तो उहो ॾेई हलंदुमि त हली हली पोइ ॾींहं 5 महीना सालनि में उते पुॼंदुमि लाज़मी, ऐं अलाह उहा मंज़िल मूंखे ॾींदो। ऐं जे रस्ते तां मां थोरो मट थी वियो, मुंहिंजो इहो माना ज़हन में आहे त बाबा मूंखे धरती टीवी ते वञिणो आहे। हाणे धरती टीवी वारो मां रोड वठी जॾहिं हेॾे ईंदुसि त पहुचंदुसि न, पर जे मां रस्तो ई ॿियो वठंदुमि त फिरंदो वठंदुसि सॼी किराची खे, जॾहिं अचे पोइ पुछाईंदो अचे पहुचंदुमि। पर हिकिड़ी मंज़िल, हिकिड़ो अटल इरादो। हाणे तव्हांखे मां ॻाल्हि पंहिंजी ॿुधायां त अॻु में दोस्त ई जेके हुया कंपनियुनि वारा शाइर, उन्हनि मूंखे काफ़ी चयो त जिगर हाणे यकतारे चपड़ी खे हटी करे ऐं तूं ईअं ॻाए, छो त माहौल आहे। मां चयो बाबा ॻाल्हि इहा आई आहे त असांजे ॿुधण वारा उहे आहिनि। हाणे जेसि ताईं असांखे उहो ॿुधनि था त बिस्मिल्लाह, इहा ई तंद लतीफ़ जी अबे जलाल जो यकतारो असांखे हथ में आहे। जे असांखे माण्हू बेज़ारी करे विया त बसि असां राग बसि करे पंहिंजे घर वेंदासीं। बचड़ा मतिलबु माशाअल्लाह पुटड़ा जवान आहिनि, पंहिंजी रोज़गार सां उन्हनि जूं ड्यूटियूं आहिनि, रोज़गार कनि था, कंहिं शइ जी मौला कमी न ॾिनी आहे। जेको मिले थो पंहिंजे घर में गंज ख़ुदा जो खाऊं पीऊं था, हर शइ जो अलाह गंज ॾेई छॾिया। हाणे जेके तमनाऊं उहे बि रब पूरियूं कयूं, दुनिया जा मज़ा घुमण फिरण हे हो हर शइ बि कयासीं। हाणे जे असांखे दोस्त अञा ॿुधनि था, पोइ इन शइ खे यकतारे चपड़ी खे मां छॾियो कोन। ऐं अलाह ॾिठो त तव्हां ॿुधा हूंदा त उर्दू कलाम जेके मां चया त केॾा मूंखे शोहरत मिली, माना सिंध लेवल ते न पर पाकिस्तान लेवल ते, माना दुनिया। हाणे मां काफ़ी प्रोग्राम उर्दू स्पीकिंग जा ॻाया, जिथे माना का ॻाल्हि ई कोन्हे त कोई हिते यकतारे चपड़ी वारो माण्हू वञी ॻाए। हा इंशाल्लाह सभु नाज़रीन खे ॿुधाईंदासीं, जिन गाननि जी असां ॻाल्हि कयूं पिया उन्हनि जो हिकिड़ो मुज़ाहिरो ज़रूरु नाज़रीन जे साम्हूं बि कंदासीं। अच्छा जिगर जलाल साहब, हमेशह हींअर जेका तव्हांजी ज़िंदगी जेका नज़र अचे थी, जीअं तव्हां चयो पिया माशाल्लाह सभु कुझु आहे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं तव्हांखे बख़्शे ॾे, पर को अहिड़ो वक़्तु ज़िंदगी जो यादि ईंदो आहे जंहिंखे सोचे, या जेके नया माण्हू आहिनि जेके अचनि था फील्ड में ऐं शुरू में ई घबराइजी ॿाहिरि वापसि हलिया वञनि, ॿाहिरां खां ई दुनिया ॾिसी त भई हे त ॾाढो ॾुखियो कमु आहे, ॾाढो वॾो स्ट्रगल आहे, ॾाढो कुर्बानियूं आहिनि, असां नथा करे सघूं। को अहिड़ो वक़्तु जेको पंहिंजे उन नयनि माण्हुनि खे तव्हां ॿुधाइणु चाहियो त ॾिसो अहिड़ो वक़्तु बि ईंदो आहे, पर उन खां पोइ बि जिगर जलाल जहिड़ा सिंगर असांखे साम्हूं नज़र ईंदा आहिनि। ॾिसो त असां बि बचपन में माना ॼमंदे ॼाम केर बि कोन्हे। सही, मंज़िल जेका आहे उहा कंहिंखे बि यकदम सां न मिलंदी आहे। हाणे असां पाण जॾहिं मां ॿुधायोमांव त जॾहिं मां राग सिखां पियो त मुंहिंजो सॼो ख़ानदान कावड़ियल हो बाबे साईं ते। माना मुंहिंजो बाबो साईं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी बिरादरी जो हिकिड़ो चङो मुड़ुसु
फ़ैसिला कंदड़ पंहिंजी माना सुठो माना हिकिड़ो घराणो सुठी तरबियत ऐं सॼो ख़ानदान मुंहिंजो माना पढ़ियो लिखियो आहे त उन में बाबे साईं ते नाराज़ छा त बाबा पुट खे तूं राग थो ॻाराईं यार हे छा ॻाल्हि माना पोइ बाबे बि मूंखे माना मनो कई वस कीअं त बाबा इहे कम न कजांइ पर हिकिड़ो इश्क जेको आहे न उहो समुंड पार कराए छॾींदो आहे हा माना हो जीअं फरियाद खे चयूं हे जबल मूं बाबा तोखे शीरियुनि जो संग तॾहिं ॾींदासीं त हिन जबल मूं खीर जी नंढी बाचा अचुसि त मुंहिंजे महल ताईं तूं वाहे अच हुन इहो न सोचियो त हे भला मिटी ही जबल मूं खीर कीअं निकिरंदो खीर त जानवर ॾींदा इहो ॾींदो न पर हुनजो इश्क अहिड़ो हुयो जो हुन इहा ॻाल्हि ई न सोची त को जबल बि खीर ॾींदा हुन तौकल रब ते रखे अटल इरादो करे ऐं खोटणु शुरू कयईंसि खोटण जो छो कीअं थो रब त करीम आहे ॾिसे पियो न त हिन इन शइ ते तौकल कई आहे मां अलाह ते रखे त हाणे मूंखे ई इन बंदे जो इहो अर्ज़ु पूरो करणो पवंदो पोइ ॾिसो त उतां हुन जबल मूं खीर जूं नंदियूं वहायूं माना इश्क हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हाणे जीअं असांजो राग असांजो इश्क हो त मूंखे माना का शइ सम्झ में अचे ई न पई ऐं इहा बि न हुई त को मां इन मूं पैसा कमाया या हे त पोइ आस्ते आस्ते रंग रचंदो वियो मौला जे करम सां हाणे आस आहे कमाइण जी हाँ पहिरीं न हुई हाणे त आहे हाणे त वरी इनखे रोज़ी करे छॾी थिए न हाणे पैसनि खां बिना सघूं हाणे त रोज़ी थी वई न छो त ॿियो कमु कारोबार कयोसीं कोन अल्हम्दुलिल्लाह 4 पुटड़ा उन्हनि खे पढ़ायो में लिखायो में नौकरियूं वठी ॾिनियूं तमामु अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे मन लॻाए पिया आहिनि हिकिड़ी दिलि खे ख़ुशी आहे त बचड़ा बि सुधरी विया असां बि पंहिंजे फन में जेको दम आहे अञा हलूं था जे असांखे 5 दोस्त ॿुधनि था त बिस्मिल्लाह जॾहिं असांजा दोस्त था ॿुधणु असांखे दंग करे विया त घरड़े त पंहिंजे वेठा आहियूं बसि पोइ अदा चवंदासीं बाबा बिस्मिल्लाह वरी अलाह खे उमेद आहे अच्छा जॾहिं जिगर साहब तव्हां जॾहिं बि कंहिं परफॉर्मेंस जी ॻाल्हि कयो था जॾहिं माण्हुनि जे साम्हूं परफॉर्म कयो था त इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं इहो इन ॻाल्हि खे शायदि बुरो बि न सम्झे त जिथे तव्हांखे 10 ॿुधण वारा हूंदा आहिनि 2 अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके न ॿुधणु चाहींदा आहिनि या जेको अहिड़ो को बुरो कॉमेंट पास करे चाहींदा आहिनि उन्हनि माण्हुनि जी जेका अणवणत आहे नफ़रत त न चइजे छो त वक़्ती तौर ते आहे उन्हनि माण्हुनि जी जेका अणवणत आहे उनखे कीअं उनखे बि हक़ीक़त इहा आहे त असां नाराज़ न थींदा बाबा हर कंहिंजी मर्ज़ी आहे भला हाणे को जो न ॿुधंदो हाणे त उन्हनि जी मर्ज़ी आहे अलाह उन्हनि खे उते ख़ुशि करे असांखे जेके 5 माण्हू ॿुधनि था उहे असांजे लाइ गंज आहिनि माना नफ़रत न आहे असां वटि कमु आहे फ़ुक़राई माना असां फ़ुक़रा न ज़मींदार न आफ़ीसर न अमीर असां फ़क़ीर माण्हू फ़ुक़रा पंहिंजे आंदे खांदे वारा जेको अलाह ॾिए थो पंहिंजे घरों तरों पंतन पाक खे इहो ई अर्ज़ु आहे उन मौला मुश्किल कुशा ॾियण वारो अलाह जी ज़ात आहे वंडण वारो अली मौला जी ज़ात आहे उहा ॾिए थो पंहिंजे घरों तरों खाऊं था जेके 5 दोस्त असांखे इज़त ॾिनी ॾेई घुराइनि था ऐं ॿुधनि था त बिस्मिल्लाह जेके नथा घुराइनि उन्हनि बि असां अरहा न आहियूं बाबा दुनिया आहे रुॻो मां हिकिड़े ते त न आहे त रुॻो मूंखे ॿुधो 1000 ॻाइणा आहिनि सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे ऐं असांजा ई काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि हाणे अलाए केतिरा दोस्त आहिनि जेके फ़ोन कंदा आहिनि दाबा जेकॾहिं फलाणो फ़नकार असांखे यार कराए ॾिजांइ इनखे तूं ॻाल्हाए माना इहो मूंखे न आहे त कदा त तूं रुॻो दोस्त त मुंहिंजो मूंखे घुराए न बाबा रोज़ी हुनजी आहे तव्हांखे पसंदि हो था अचनि तव्हांजे दोस्तनि खे त मां उन्हनि फ़नकारनि खे फ़ोनियूं कंदो आहियां त बाबा दोस्तनि जो प्रोग्राम आहे हिननि ॾे वञो हे 5 रुपया कुझु मुंहिंजे करे हुन सां खणी रिआयत कयो माना इहा शइ हुजणु घुरिजे इहो न आहे त हाणे तव्हां मूंखे नथा ॿुधो त बसि तव्हां सां दोस्ती ख़तमु तव्हां सां ॻाल्हाइणु ख़तमु बाबा हर कंहिंजी मर्ज़ी आहे दुनियादारी आहे हा जिगर जलाल साहब दुनिया में दोस्ती बि हूंदी आहे धोखेबाज़ी बि हूंदी आहे धोखा वधीक मिलिया दोस्त वधीक मिलिया असां असुल ॻाल्हि त धोखा घटि खाधा आहिनि छो त असां पाण धोखेबाज़ न आहियूं न ज़बरदस्त असुल ॻाल्हि आहे इहा बि ॻाल्हि सही आहे मालिक मौला अली सरदार जो कौल आहे त सचाई ॿिए खां न घुरो सचाई पाण वटि पैदा कयो हाणे जॾहिं असां सचा आहियूं त असांखे अलाह ॾींदो बि सचे वारा जेको माना मुनाफ़िकी कंदा त बसि असांखे फ़र्क़ु न आहे हाणे तव्हांखे यादगिरो हूंदो त मूंखे धाड़ियल अगवा करे विया हाणे उहो धाड़ियल मूंखे अगवा न कयो मूंखे कंहिं खणायो वियो दुश्मनी तौरु
अच्छा हा इहे त बाद में माना पोइ ख़बरूं पवनि पियूं त बाबा हाणे असां त फ़क़ीर माण्हू असांजो त कंहिं दुश्मन आहे ई कोन ये दुश्मन इहो ज़रूरु आहे त मां ज़ात जो चांडियो हा पंहिंजे कबीले वारो हा पंहिंजो बरोच माण्हू आहे मुंहिंजो उथण वेहण आहे उताकूं आहिनि पंहिंजो सिस्टम आहे संगत साथी हाणे मुंहिंजो त असां पंहिंजी न चांडकी खे छॾे करे असां त हिकिड़ा फ़ुकरा माण्हू माना असां वटि इहा शइ आहे ई कोन को झेड़े बदमाशी वारी असां चवंदा आहियूं त 5 दोस्त ख़ुदा करे त ठाहे अचूं ड्राहे न अचूं पर पोइ माण्हू नथा मुड़नि उहा उन्हनि खे नियत आहे छा करे सघंदासीं चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां सुठी नियत तव्हांजी हूंदी आहे त जेके बुरी नियत रखण वारा माण्हू तव्हांजे अरीब करीब हूंदा आहिनि उहो बुरो करे 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 हली हली उहे भला हिदायत न सिधे रस्ते ते अची वेंदा सिधे रस्ते ते अचनि अचनि चलो उहा अलॻि ॻाल्हि आहे पर घटि में घटि तव्हांजे लाइ बुराई करणु उहे छॾे ॾींदा आहिनि छो त उन्हनि खे ख़बर आहे इहो ह्यूमन नेचर आहे तव्हां हिकु शइ कंदा रहंदा आहियो उनजो असर जॾहिं तव्हांखे कोन नज़र ईंदो आहे तव्हां पाण ई पोयां हटी वेंदा आहियो अच्छा जी प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं मां चाहियां थी जिगर जलाल साहिबु माशाल्लाह तव्हांजो हिकु वसी एक्सपीरियंस आहे खोड़ सारियूं कुर्बानियूं आहिनि खोड़ सारियूं तकलीफ़ूं आहिनि तव्हांजे हिन सफ़र में ऐं उन खां पोइ अॼु माशाल्लाह सां हिकु सुठे नाले सां हिकु वॾे नाले सां खोड़ सारा तव्हांजा परिस्तार डिफरेंट जॻहियुनि में आहिनि जेको असांजो नयो टैलेंट आहे जेको अॻियां अचे पियो ऐं उहो टैलेंट त ख़ैर शॉर्टकट्स त इलाही आहे न सां वटि तरीक़े थी सघे थो पर उहो टैलेंट जेको किथे कुंड कुच में लिखियलु आहे ऐं जेको कल्चर खे रिप्रेज़ेंट करणु चाहे थो कल्चर खे वधीक तव्हां वांगुरु प्रमोट करणु चाहे थो उन्हनि जे लाइ छा पैगाम ॾियणु चाहींदो हाणे ॾिसो न त कल्चर असांजो जेको पंहिंजो आहे त उहो त बरहक़ आहे उहो त आहे ई आहे उन में जेके असांजा नवां फ़नकार हिकिड़ा तयारु थियनि था त बहितरी इन्हनि में आहे त हिकिड़ी सुठी तरतीब वठनि सुठा उस्ताद कनि ऐं उस्तादनि खां पिराए मंज़िल तॾहिं मिलंदी ऐं मिलंदी जंहिंजो बि ईमान पको आहे न इहो न सोचे त यार हिन फलाणे खे हीअ पराडो गाॾी आहे मूंखे कोन्हे हिनखे बंगलो बाबा तूं अलाह गुरू पंहिंजी महिनत कर त मिलंदो न बिल्कुलु बिल्कुलु हाणे मूंखे हिकिड़ी वसीयत 5 रुपए जी ऐं मां लख जी दावा रखां बाबा लख वारो कमु त कयां न उहो कमु कयां त मदद करण वारो त अलाह जी ज़ात वेठी आहे न हाणे उहो कमु बि न कयां मिड़ई चवां त मां पेजारो ते घुमां बाबा उहा तूं घुमंदे कीअं जॾहिं तूं पंहिंजो वसीलो त कुझु ठाहे त मां बाबा इन में मुंहिंजी नज़र त आहे पर कोई अहिड़ो कमु कयां त इहे मूंखे मिले न त असां फ़नकारनि जो बि इहो ई आहे त असां जेको चऊं त असांजो नालो थिए त हिकु त पहिरीं ॻाल्हि न्याज़ निवड़त माण्हू सिखी अदब इख़लाक़ सां ज़िंदगी गुज़ारी कंहिं बि माण्हू जी दिलि बेज़ारी न करी छो त हे फ़न ई अहिड़ो आहे जंहिंमें न्याज़ निवड़त सां गुज़ारणु घुरिजे पर फ़नकार न पर हर इंसान जो इहो ई माना जेको असांखे पाक मोहम्मद मुस्तफ़ा सरदार सोणो ॾसे वियो आहे पंतनि पाक जी ज़ात ॾसे विया आहिनि त तव्हां जॾहिं हलंदव सिधे रस्ते ते हर माण्हू जी इज़त कंदव न त उहो करीम तव्हांखे पाण इज़त ॾींदो वाह वाह ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि इन ॻाल्हि सां गॾु प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ हली रहिया आहियूं ऐं आख़िर में मां ज़रूरु चाहींदमि तव्हांजो आवाज़ु शामिलु थिए असांजे नाज़रीन खे एतिरनि सारनि उर्दू गाननि जी ॻाल्हि थी आहे त असां ॿुधायूं बि पंहिंजे नाज़रीन खे हिकु मुज़ाहिरो पंहिंजे नाज़रीन ताईं बि पहुचायूं को उर्दू गानो थी रहियो आहे कहिड़ो गानो थी रहियो आहे हे वरी मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो शमन अली जतोई तमामु हिकिड़ो सुठो कलाम लिखियो हुई पुराणे दौर में मां हुनजो ऑडियो में चई छॾियो हुउमि पर हाणे वरी चवां पियो त हुनखे नए हिकिड़े हिसाब सां ॿाहिरि आणे उहो तव्हांखे ॿुधायूं उहो गानो ॿुधी रहियो ठीकु आहे जी गाने जी तरफ़ हलूं था नाज़रीन इंशाअल्लाह मुलाक़ात तव्हां सां हिकु दफ़ो ॿीहर सुभाणे थींदी इंशाअल्लाह वॾी महिरबानी तव्हांजी जिगर जलाल साहिबु असां रेडी आहियूं असां रेडी हमेशह रेडी आहियूं वॾी महिरबानी तव्हांजे सां गॾु हुजण जे लाइ इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी तव्हां सां सुभाणे तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु अल्लाह हाफ़िज़ जी मेरे यार जड़ा न यार कोई मेरा यार गुलाब दा गुल मेरे यार जड़ा न यार कोई मेरे यार गुलाब दा गुल अतर खथूरी अते लाल ते जहवार उदे कदम कदम दा मुल
तुरख थूरी लाल ते जवार उदे कदम कदम दा मुल है मैं उदे बाग दा माली अते ओ मेरी बुलबुले आखे अब्दुल सत्तार शाह ओ कुर्बान थिवा ओ यार तू जग जुल्फा खड़दा खुले पाए वे सतारा पिरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदू फेरे मानू विधई केरे ओ पाए वे सतारा पिरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदू फेरे मानू विधई केरे चिट्ठी कंदू फेरे मानू विधई केरे खुपन सारी ओ चल निहारी चल खे मारी खुपन सारी दई अखिन जा इशारा पीरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे ओ पाए वे सकारा पीरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे चोरा ओ सुनो तू जोरा पखिन में मोरा दिल जो चोरा हाय दिल ते धाड़ा पिरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदो फेरे मानू विधई केरे चिट्ठी कंदो फेरे मानू विधई केरे वो पाए वे सकारा पिरी मुंडा प्यारा चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे चिट्ठी कंदु फेरे मानू विधई केरे तू ही मुझो यारा